पाक फ़ौज में कड़े एहतसाब जो अमल मुकम्मल। 3 फ़ौजी आफ़ीसर गैर क़ानूनी कमनि में मुलविस हुजण ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे ॾोह में नौकरियुनि तां बरतरफ़। 2 साल सख़्त पोरे सां क़ैद जी सज़ा। पाक फ़ौज इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल ऐं गैर क़ानूनी कमनि में मुलविस हुजण जे ॾोह में 3 फ़ौजियुनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कंदे खेनि 2 साल सख़्त पोरे सां क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ISPR पारां जारी कयल बयान मूजिबि पाक फ़ौज जे 3 मेजर्स पारां इल्ज़ाम क़बूलण खां पोइ 3 खे ज़ाब्ता इख़्लाक़ जी भञकड़ी कंदे गैर क़ानूनी कमनि में मुलविस हुजण ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे ॾोह में नौकरियुनि तां बरतरफ़ करे खेनि सख़्त सज़ा ॾेई छॾी आहे। यादि रहे त फ़ौजी आफ़ीसरनि खे न रुॻो नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे पर खेनि 2 साल सख़्त पोरे सां क़ैद वारी सज़ा पिणु ॿुधाई वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाक फ़ौज पंहिंजे इदारे में सख़्त एहतसाब जो अमल मुकमल कंदे 3 फ़ौजी मेजर्स खे गैर क़ानूनी कमनि में मुलविस हुजण ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे ॾोह में नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। न रुॻो नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे पर खेनि 2 साल सख़्त पोरे सां क़ैद जी सज़ा पिणु ॿुधाई वई आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, इस्लामाबाद।